हबीबन हेकार मजा महर सॾ कयो। हबीबन हेकार मजा महर सॾ कयो। सोमू सभु ॼमार ओरण इहो ई थियो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लाखिणे लतीफ़ जो सुहिणो बैत मूं पढ़ियो। केॾी न इन में गहराई ऐं केॾी न हिन में माना जा ख़ज़ाना उतिल आहिनि। पाण फरमाइनि था त हिकु भेरो महर करम ऐं मोहबत सां मूंखे सॾु थियो, सो बि किथां हबीबनि वटां, पंहिंजनि हबीबनि, पंहिंजे मुहब वटां, पंहिंजे पीरीअ वटां, या ईअं चऊं त पंहिंजे पालणहार वटो, पंहिंजे मुर्शिद वटो। कहिड़ा कहिड़ा नाला रखजनि, पर ॻाल्हि वरी बि पीरीअ जी आहे, सुपरी जी आहे। सो उहो जेको ॿाझ सां ऐं कर्म सां ऐं महर सां सॾु हो न, उन में एॾी पंहिंजाइप हुई, ॼण मूंखे पंहिंजो करे छॾियऊं। हबीबन हेकार मझां महर सॾु कयो। पोइ छा थियो? सोमू सभु ॼमार, पोइ जेसि ताईं जीअरो हुउसि, आख़िरी पसाह ताईं उहो पियो ओरियुमि, उन ॻाल्हि खे पियो ओरियुमि, उन सिक जे सॾ खे पियो ओरियुमि। हाय हाय, इन सिक जे सॾ जो ओरणी माण्हूअ खे जियापो बख़्शे थो छॾे, माण्हूअ खे हयाती, माण्हूअ खे ख़ुशी, ऐं आख़िरी पसान ताईं बि माण्हू खे सफ़ा ईअं सम्झो त हिकिड़ी सघ भरियो ऐं भाग भरियो नसीबनि वारो ऐं पुरो उमीद बणाए